दोस्तों हींअर इन महफ़िल जो छहों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि महबूबनि विधियूं आहिनि मन में मुहारूं। दोस्तों पंहिंजे वक़्त जो तमामु मशहूरु जग मशहूरु कलाम हो ऐं हिन जो शाइर हो नियाज़ हुसैन। वॾी भली शाइरी कई पंहिंजे वक़्त में। दोस्तों इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ राबताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजूरे मां, वॾेरो दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, गुलाम नबी चाकराणी ॻोठ राबताणी ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां, अली हसन बच्चो हाला खां, दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां, मेहरदीन कोटवाल इंडिया राजस्थान खां। उस्ताद जलाल चांडे जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 2 तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चांडे जो सचो पको आशिक़ आहे। दोस्तों मां सम्झां थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते।
हाणे तेरे खे चयो मतलब झूठी न ढूंढ हरिय के सोबत जी आर्य के उद्भक्त जी हरिय के सोबत जी आर्य के उद्भक्त जी हरिय के सोबत जी आर्य के उद्भक्त जी नदी में कमापत जी नदी में कमापत जी नदी में कमापत जी नदी में कमापत जी